अस्सलाम वालेकुम। शाला भाऊ कलीम खुश लॻो पियो आहे ख़ैर ॿुधी साईं असां मस्जिद नबी में हूं। अलाह तोखे ख़ुशि कंदो अलाह जो रसूल हो साईं कलीमुल्लाह जानी साहिबु वॾियूं मोहबतूं तुंहिंजा वॾा वड़ तव्हांजो असांखे नियापो मिलियो। ॿुधी साईं पहिरीं प्यारो असांजो नात ख़ान भाऊ शमीर अली मल्लाह भाऊ शमीर मल्लाह। अस्सलाम वालेकुम भाऊ शाला ख़ुशि लॻा पिया ख़ैर बारी अल्हम्दुलिल्लाह असां मस्जिद नबी में हूं तव्हांजो असांखे नियापो मिलियो। ॿुधी साईं तव्हांजे लाइ असां ख़ुशूसी दुआ था करूं मस्जिद नबीअ में अलाह अलाह जो रसूल कंदो तव्हांजी जेकी बि परेशानियूं रब सदकी मुहम्मद जे मस्जिद नबी में तव्हांजी दुआ क़बूल कंदो तव्हांजी परेशानी हल कंदो रब साईं तव्हांखे दीन ईमान ॾींदो अलाह अलाह जो रसूल तव्हांखे मके मदीने जी ज़ियारत नसीब कंदो सदकी मुहम्मद असांजी तव्हांजे लाइ साईं शमीर अहमद मल्लाह नात ख़ान उनजे लाइ इहा ख़ुशूसी दुआ आहे। ॿुधी मस्जिद नबीअ में निमाज़ पढ़ी सुबुह जी दोड़ो कयोसीं अल्हम्दुलिल्लाह दुआ आहे असांखे भाउ असांजो पहिरीं प्यारो शमीर अली मल्लाह नात ख़ान अलाह साईं शमीर तव्हांखे ख़ुशि कंदो तुंहिंजे बचड़नि खे आलिम हाफ़िज़ कंदो रब साईं तव्हांजे बचड़नि खे आबाद कंदो तव्हांजी अमड़ खे भाइरनि खे अहल अयाल खे ख़ुशि कंदो अलाह जो रसूल मस्जिद नबीअ में तव्हांजे लाइ असां ख़ुशूसी दुआ था करूं भाऊ अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो सदके मुहम्मद जे कलीम अलाह शाह अला भाऊ जावरी ख़ुशि लॻो पियो आहे ख़ैर बारी अब अलाह ख़ुशि कंदी अलाह कंदो तोखे त माकिन जा मके मदीने साईं कलीमुल्लाह जावरी मुंहिंजो पहिरीं प्यारो दा भाउ कलीमुल्लाह जावरी अलाह हुनखे ख़ुशि करे रब साईं मुंहिंजो पहिरीं प्यारो दोस्त दा बेस्ट फ्रेंड कलीमुल्लाह जावरी साईं शाह अला ख़ुशि लॻा पिया ख़ैर अलाह साईं तव्हांजी परेशानी मसइलो घर जा जेके बि मसइला मसाइल अलाह सदके मुहम्मद जे हल कंदो जानी भाउ महिरबानियूं मोहबतूं ॿुधी मथां हितां तयारी आहे साईं जज साहिब जी ऐं असांजो नाने अब्दुल्ला जमाली जी चंद त 27 जो रोज़ो तोड़ो हिते करे पोइ मके कयूं वॾी उमिरो उन खां पोइ जिदे वेंदासीं अल्हम्दुलिल्लाह अलाह जा अहसान साईं रब साईं तव्हांखे ख़ुशि कंदो मोहबतूं वॾा वड़